डिरोलाल SHO सईदाबाद मोहम्मद शरीफ खोसो तरफ़ां आवाज़ TV रिपोर्टर ऐं प्रेस क्लब तालुका सईदाबाद जे सदर मोहम्मद कासिम कमरानी ते कूड़ी FIR कटण ख़िलाफ़ ज़िले मटियारी जे सीनियर सहाफ़ियुनि मुहर्रम राज ख़ासकेली अदा भाऊ अब्दुल गफ़ूर मेमण ऐं ॿियनि ज़िले मटियारी जे सहाफ़ियुनि जी अॻवानी में प्रेस क्लब मटियारी ते एहतिजाज कयो। इन मौक़े ते सीनियर सहाफ़ियुनि एहतिजाज कंदे चयो त असां SSP मटियारी खे चिताव था ॾियूं त पुलिस तरफ़ां सहाफ़ियुनि सां नाइंसाफ़ी ख़त्म करे ऐं सईदाबाद जे सीनियर सहाफ़ी मोहम्मद कासिम कमरानी तां कूड़ा केस ख़त्म कराए। SHO सईदाबाद ऐं वॾे मुंशी खे सईदाबाद थाणे तां हटायो वञे। ॿी सूरत में अंगारे जे ॾींहुं ज़िले मटियारी जे सियासी ऐं मज़हबी धुरियुनि सां गॾु प्रेस क्लब मटियारी खां एहतिजाज रैली कढी वेंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।